अपडेट कंदासीं। PSL जी शुरूआत थी चुकी है। पाकिस्तान सुपर लीग जी सीज़न 8 जी शुरूआत अॼु थी रही है। इफ्तिताही मैच दिफ़ाई चैंपियन लाहौर कलंदर्स ऐं मुल्तान विच में खेॾी वेंदी। बिल्कुल नासिन कंदासीं। मैच खां पहिरीं इफ्तिताही तक़रीब मुनक़द कई वेंदी, जंहिंमें फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो पिणु कंदा। ॿिन्ही टीमुनि विच में रिथियल मैच पाकिस्तानी टाइम मूजिबि राति 8 वॻे शुरू थींदी। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। बिल्कुल नासिन, अवां ॿुधाए पिया सिक्योरिटी इंतहाई सख़्तु कई वई। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां क्रिकेट जे मदाहनि जे आमद जो सिलसिलो जारी आहे। स्टेडियम जा दरवाज़ा 2 वॻे खोलिया वेंदा। पाकिस्तान सुपर लीग जे सीज़न 8 जी शुरूआत अॼु थी रही है। इफ्तिताही मैच दिफ़ाई चैंपियन लाहौर कलंदर ऐं मुल्तान विच में खेॾी वेंदी। बिल्कुल नासिन, मैच खां पहिरीं इफ्तिताही तक़रीब मुनक़द कई वेंदी, जंहिंमें फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा। इन हवाले से लाइन ते मौजूद है कराची में सीनियर स्पोर्ट एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, छा चवंदा? जी बिल्कुल, पाकिस्तान सुपर लीग जो 8हों एडिशन जंहिंजी शुरूआत बाक़ायदा तौर ते अॼु थी रही है ऐं इफ्तिताही जेकी मैच है उहा दिफ़ाई चैंपियन लाहौर कलंदर ऐं मुल्तान सुल्तान जी टीमुनि विच में मुल्तान क्रिकेट स्टेडियम में राति 8 वॻे शुरू थींदी। उअं त जेके मैचिस आहिनि उहे 7 वॻे शुरू थियणियूं आहिनि, पर इफ्तिताही मैच खां पहिरीं फन जो मुज़ाहिरो कंदा आहिनि फनकार ऐं आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वेंदो आहे। इन हवाले सां जेकी मैच आहे उहा मुक़ररु टाइम खां थोरी देरि शुरू थींदी। 8 वॻे यानी 6 खां वठी 7:30 ताईं जेके इवेंट्स आहिनि फनकार पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। इन हवाले सां पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां जेको ऑफिशियल सॉन्ग रिलीज़ कयो वियो उन ते उहे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा। त अहिड़ी तरह सां अॼु जेकी इफ्तिताही मैच आहे उहा दिफ़ाई चैंपियन लाहौर कलंदर ऐं मुल्तान सुल्तान जी टीमुनि विच में खेॾी वेंदी। गुज़िरियल साल बि जेकी फाइनल हुई उहा इन्हनि ॿिन्ही टीमुनि विच में खेॾी वई हुई ऐं उन में लाहौर कलंदर जी टीम 42 रन सां कामयाबी हासिल करे टाइटल पंहिंजे नाले कयो हुयो। लाहौर कलंदर जी टीम जी क़यादत शाहीन शाह अफरीदी करे रहियो आहे, त मुल्तान सुल्तान जी टीम जी क़यादत जेकी आहे उहा मोहम्मद रिज़वान जे हवाले आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम निहायत सख़्तु कया विया आहिनि। स्टेडियम ताईं पहुचण लाइ शटल सर्विस जो इंतज़ाम कयो वियो आहे ऐं अॼु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां इहो ऐलान कयो वियो आहे त स्टेडियम जा जेके गेट आहिनि उहे 2 वॻे खोलिया वेंदा। उनखां पोइ तमाशाइनि जे अचण जी जेको सिलसिलो आहे उहो जारी हूंदो ऐं हिन वक़्तु बि जेके मुल्तान क्रिकेट स्टेडियम में पाकिस्तान मां मुख़्तलिफ़ शहरनि मां क्रिकेट जा मदाह जेके आहिनि से इन मेगा इवेंट जी अहम मैच खे ॾिसण लाइ मुल्तान अचण वारो सिलसिलो उन्हनि जो जेको जारी आहे। रिकॉर्ड ट्रैक ते अगरि नज़र विझे ॿिन्ही टीमुनि विच में पाकिस्तान सुपर लीग में ज़ुबैर मजमूई तौर ते 13 मैचिस खेॾिया विया आहिनि। 13 मैचिस मां 7 मैचिस में कामयाबी जेकी आहे उहा मुल्तान सुल्तान खे मिली आहे, जॾहिं त 6 मैचिस में फतह जेकी आहे उहा लाहौर कलंदर जो मुक़दर थी आहे। त तमामु अहम मैच आहे ॿिन्ही टीमुनि विच में। जेकी टीम इन मैच में कामयाबी हासिल कंदी त उनजी रांदीगरनि जा हौसला बुलंद हूंदा, पर तमामु घणो अंडर प्रेशर चई सघे थो लाहौर कलंदर जी टीम हूंदी, छाकाणि जो एज़ अ चैंपियन उहा टीम में पार्टिसिपेट करे थी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुजाहिद सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।